एसएसपी दादू जी दावा हुई त दादू शहर में धाड़नि जी का बि अहिड़ी वारदात न थी आहे। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। ए सेक्शन थाणे जी हद में होलसेल जी दुकान ते धाड़ो, फायरिंग, इलाइक़े में ख़ौफ़ हिरास। गरीबाबाद मोहल्ला वर्कशॉप रोड सां 7 नामालूम नकाबपोश हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते दुकान मालिक ज़ुल्फ़कार अली सुमरो समेत मुलाज़िमनि खे यरग़माल सरेआम हथियारनि जे ज़ोर ते 18 लख ऐं 5 मोबाइल सेट फुरलुट करे फायरिंग कंदा फरार थी विया। मुतासिर होलसेल मालिक ज़ुल्फ़कार सूमरो, हाजी लियाकत उर्फ़ कारो सूमरो, सईद सूमरो, इफ्तिख़ार राहूजो, अहमद ख़ान ज़ोर, रज़ीना जतोई ऐं ॿियनि सवे सूमरा बिरादरी समेत दादू जे शेरनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे एसएसपी मोड़ ते धरणो, रोड ब्लॉक, टायरनि खे बाहियूं, ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल। डीएसपी सिटी सुल्तान अहमद चांडियो, एसएचओ ए सेक्शन नूर मुस्तफ़ा पठाण पुलिस अमले सां धरणे वारे हंधि पहुची मुतासिरनि सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे 5 ॾींहं जी मोहलत ॾियो। मुतासिरीन मोहलत ॾियण खां इनकार करे छॾियो। असां पुलिस इंतज़ामिया ते एतमाद नाहे। मुहाफ़िज़ चोर हूंदा त का बि रिकवरी न मिलंदी। 3 चकर धाड़ा लॻा आहिनि। पुलिस ख़ैफ़ वीज़ा ते मोकिलियो। शहर जूं हथ वठी पिकटूं ख़त्म करे छॾियूं आहिनि। ख़बर नाहे त दादू जे शहरनि सां ज़ुल्म छो पियो कयो वञे। शहर में बदअमनी कर खंयो आहे। सॼो ज़िलो बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। पुलिस रोड रस्तनि तां ग़ाइब थी वई आहे, जंहिं सबबि ॾोहारी सरेआम शहर मां चोरियूं फुर करे रहिया आहिनि। हथियारबंद फोरन खे गिरफ़्तार करे फुरकियल रक़म वापसि कराई वञे। ए सेक्शन पुलिस सीआईए पुलिस जाइ वारदात ते पहुची मुआइनो करे जांच शुरू करे छॾी। मुतासिर ए सेक्शन थाणे ते नामालूम हथियारबंद फोरन ख़िलाफ़ एनसी रिपोर्ट दाख़िल कई वई।